अस्सलाम वालेकुम। ये जो पाण में निकाग में समझियासी वर्ड समझियासी a group of letters which make a complete is called word. Word वो अक्षर जे जो letter जो मजमू है उन्हें के पाण word चवंदा ऐं sentence छा आहे sentence यानी जुमलो जुमलो छा आहे a group of words which make complete sense is called sentence. लफ्ज़न जो एड़ो मजमू या मेड़ जैमें असां के मुकम्मल माना मिले या मुकम्मल माना दिखारे उन्हें के असीं जुमलो चऊं था। असां मुख्तलिफ़ क़िस्म जा जुमला ॻाल्हायूं था ॿुधूं था बुक्स में पढ़ूं भी था ऐं अचो तव्हां खे अॻियां काइंड्स ऑफ सेंटेंस जे बारे में थोरो सम्झायूं। हाणे हिकिड़ो जुमलो एग्जांपल फॉर आई रीड अ बुक आऊं हिकु किताब पढ़ां थो This is a cat. ये बिल्कुल जुमलो है You go to school. ये जेके हैं केड़े किस्म जा जुमला हैं उन्हें के पाण अॻियां काइंड्स में अवां के वधीक तफ़सील सां सम्झाईंदासीं। असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जा जुमला ॻाल्हायूं था जीअं What is your name? Who are you? Where are you go? अहिड़े क़िस्म जा जुमला बि पाण ॿुधूं था ॻाल्हायूं था। Come here and sit there. Sit down. हेॾां अचो हेठि वियो या हिते वियो अलास ही इज डेड अफ़सोस हू मरी वियो होरे हुई वन द मैच वाह वाह असां मैच खटी। अहिड़े क़िस्म जा जुमला जेके आहिनि से मुख़्तलिफ़ काइंड्स जा जुमला आहिनि जिनखे पाण अॻियां डेफिनेशन में आणींदासीं। हाणे काइंड्स ऑफ सेंटेंस काइंड ऑफ सेंटेंस कहिड़ा आहिनि असर्टिव इंट्रागेटिव ऑब्जेक्टिव imperative and exclamatory। हाणे हिकिड़ो असां वटि बयानी जुमला आहिनि ॿिया असां वटि सवाली जुमला आहिनि हिकिड़ा हुक्मी जुमला आहिनि ॿिया तहजुबी जुमला आहिनि ऐं हिकिड़ा अमरी जुमला आहिनि। अमर माना का ॻाल्हि अहिड़ी पाण करियूं था जो तव्हां अॻियां तफ़सील में सम्झाईंदासीं। मुख़्तलिफ़ क़िस्म जा जुमला असां लिखिया आहिनि बयानी आहिनि इंट्रागेटिव आहिनि असर्टिव आहिनि एंड इम्परेटिव आहिनि एक्सक्लेमेटरी आहिनि ऐं ऑब्जेक्टिव माना ख़्वाहिश का शल वॾी तूं हयाती माणी यू आर ग्रेट आई प्रे यू विल ग्रेट मुंहिंजी दुआ आहे त तूं वॾो माण्हू थी इहा हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे ॿी हिकिड़ी दुआ जे लाइ माण्हू इम्परेटिव ऑब्जेक्टिव यानी ख़्वाहिशी जुमला पाण ॻाल्हाईंदा आहियूं। उहो मुख़्तलिफ़ काइंड्स ऑफ सेंटेंस में मुख़्तलिफ़ कैटेगरीज हूंदियूं आहिनि उन लिखण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि। वर्ब सब्जेक्ट ऑब्जेक्ट कंप्लीमेंट में थोरी रद्द बदल करणी पवे थी तॾहिं असांजा जुमला जेके आहिनि से मुख़्तलिफ़ थी वञनि था ऐं उन्हनि में हिकिड़ियूं ख़ासि निशानियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे पाण पंक्चुएशन चऊं था। अॻियां हली तव्हांखे पंक्चुएशन जे बारे में सम्झाईंदासीं त पंक्चुएशन असल में आहे छा। हाणे काइंड ऑफ सेंटेंस खां पोइ पाण अॻियां कमु जेको कंदासीं उहो पंक्चुएशन ते ईंदासीं ऐं पहिरीं पाण जा काइंड ऑफ सेंटेंस असर्टिव सेंटेंस छा आहे उन जी तव्हांखे डेफिनेशन उन जा कुझु एग्जांपल तव्हांखे ॿुधाईंदासीं सम्झाईंदासीं। उन खां पोइ इंट्रागेटिव जे बारे में पोइ ऑब्जेक्टिव ऐं उन खां पोइ इम्परेटिव एंड एक्सक्लेमेटरी। इन्हनि क़िस्म जा जेके 5 काइंड्स ऑफ सेंटेंस आहिनि वारे वारे जा हर एक काइंड जो तव्हांखे अलॻि अलॻि डेफिनेशन ॾींदासीं ऐं अलॻि उन जा एग्जांपल तव्हांखे सम्झाईंदासीं। हाणे असांजी वीडियो तव्हां लाइक करियो कमेंट्स करियो सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो त तव्हांजी नवाज़िश थींदी।